मेहर भरिसां 3 ॾींहं अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल नींगर फोत थी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे रियाज़ चांडियो। जी रियाज़, वधीक अपडेट कजो। जी हाँ, 3 ॾींहं अॻु में मेहर भरिसां नौजवान नींगर आहे ज़करिया ॾेरो जेको रोड हादसे में ज़ख़्मी थी पियो हुयो, जंहिंखे तालुका अस्पताल मेहर जिन्स मां तिबी इमदाद ॾियण बैदि लाड़काणो जे ट्रामा सेंटर में दाख़िल कयो वियो, जेके 3 ॾींहंनि ताईं मुसलसल तौर ते हू वेंटिलेटर ते हुयो ऐं कोमा में हुयो ऐं उन खां पोइ अॼु हू ज़ख़्मनि जा सूर न सही ऐं फौत थी वियो आहे। जॾहिं इहो पिणु असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नींगर ज़करिया ॾेरो मेहर खां कोलाची तरफ़ मोटरसाइकिल ते वञी रहियो हुयो त राति जे टाइम में नामालूम गाॾी खेसि टकर हयो, जंहिंजे नतीजे में हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो हुयो ऐं जेको अॼु हू इंतकाल करे रहियो आहे। संदसि लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो आहे। जी, अपडेट करण जे लाइ रियाज़, तव्हांजी महिरबानी।